हैदराबाद सां वास्तो रखंदड़ शबनम, जंहिंखे इलाके वासी प्यार ऐं एहतराम सां शबो दादा चवनि था, गुरबत ऐं ॾुखियनि हालतुनि आॾो हथियार फिटा करण बदिरां मुसलसल जिद्दोजहद करे रही आहे। पंहिंजे ऐं ख़ानदान जे गुज़र सफ़र लाइ हुन कंहिं अॻियां हथ फैलाइण बदिरां महिनत खे पंहिंजो सहारो बणायो आहे। हैदराबाद जी हिन बाहिम्मत औरत जो नालो आहे शबनम, पर इलाके वारनि लाइ हूअ शबो दादा आहे। सभिनी खां वधीक ॾुखियो मूंखे उहो आयो त मुंहिंजो घरवारो जेको रोज़गार कंदो हो, चुनाई प्लास्टर जो कमु कंदो, उन में मूंखे जेको आहे पंहिंजो जेको आहे घरवारो कमु करे करे उन जो इलाही इलाजु ख़राबु थी वियो, बीमार थी वियो। सम्झो उनखे थोरी तकलीफ़ हूंदी, पोइ उन खां वधीक इलाही तकलीफ़ थी वई। उन खां पोइ हू न कमाए सघियो। पोइ ॾुखियो वक़्तु इहो, ॿारनि जी तालीम हुई, इन खां अलावा असां वटि खाइण पीअण लाइ पैसा न हुआ, रोज़गार न हो। पोइ इन करे मां मजबूरन पंहिंजे जेको आहे पंहिंजे बच्चनि जे लाइ पंहिंजो रोज़गार कयुमि। शबो दादा जो लक़ब मूंखे ईअं मिलियो जो मां पंहिंजी महिनत करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालियमि पे। उन खां अलावा मां महिनत कंदी हुअसि, उन महिनत में माण्हुनि मूंखे जेको आहे शबो दादा जो लक़ब ॾिनो। ज़िंदगी शबो दादा लाइ कॾहिं बि आसान न रही। गुरबत, लाचारी ऐं ॾुखियनि हालतुनि बावजूदि हुन हालतुनि अॻियां झुकण बदिरां जिद्दोजहद जो रस्तो चूंडियो। हर नई ॾुखियाई संदसि हौसलो टोड़ण बदिरां वधीक मज़बूत कंदी वई ऐं पंहिंजे ख़ानदान जे गुज़र सफ़र लाइ हूअ पाण पितोड़े रही आहे। मां सुबुह जो उथंदी आहियां सवेल, सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़ी, पोइ उन खां पोइ 8-9 बजे ताणी मां घर जो कमु लाहे, पोइ 10:30-9 बजे मां ॿाहिरि निकिरी पंहिंजो रोज़गार खे शुरू कंदी आहियां। पोइ उहो रोज़गार शुरू कंदी आहियां, केॾी महिल का मलाई लॻाए छॾंदी आहियां, जा त वरी सैकड़ुनि जो कमु हूंदो आहे, किराए ते ॾियण ॿारनि खे पंचर वग़ैरह ठाहे, उन जे हिसाब खां पोइ मां सॼो ॾींहुं मुंहिंजो ॿाहिरि गुज़री वेंदो आहे। माना पंचर जो कमु बि कयो था ऐं जी हा, खपायो था, खीर बि खपाईंदा आहियूं, पंचर जो कमु बि आहे, गेम हलाईंदी आहियां। माना सभु कम मां उन पंहिंजे दरवाज़े ते वेही पंहिंजो रोज़गार कंदी आहियां। तव्हां पंहिंजे दरवाज़े ते हिते वेही कमकार कंदा? जी जी, मां पंहिंजे दरवाज़े ते कमु कंदी आहियां। अच्छा, तव्हांखे सभ खां वधीक हिम्मत किथां मिली आहे? सभिनी खां वधीक मूंखे हिम्मत जेकी आहे गुरबत ॾियारी आहे। गुरबत में मूं पंहिंजी हिम्मत करे ऐं पंहिंजे बच्चनि जो पेट पालणु शुरू कयो आहे। अक्सर माण्हू गुरबत जे वजह सां हिम्मत हारे वेंदा आहिनि। मां गुरबत मां सबक़ु सिखियो आहे। मां पंहिंजी हिम्मत धारी आहे, हिम्मत सां मां पंहिंजो कमु वरितो आहे। उन हिम्मत जे करे मां पंहिंजो जेको अॼु बि पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾेई रही आहियां ऐं पंहिंजे बच्चनि जो पेट पाले रही आहियां। शबो दादा जो चवणु आहे त ज़िंदगी में मसइला त हर कंहिंजे हिसे में अचनि था, पर उन्हनि मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ हिम्मत ऐं हौसलो न विञाइणु घुरिजे। हूअ कंहिं आॾो हथ फैलाइण बदिरां पंहिंजी महिनत खे सहारो बणाए ज़िंदगी अॻिते वधाए रही आहे। हिम्मत लाहिणु न खपे, हिम्मत सां ई इंसान जी बहादुरी ईंदी आहे, हिम्मत सां ई इंसान जी शोहरत आहे, हिम्मत ॾियण सां ई पंहिंजो मुक़ाबिलो कयो। इहो जेको आहे हिम्मत लाहे पोइ छा कंदा, कुझु बि न करे सघंदा। हिम्मत लाहिण खां अलावा ॿियो कुझु त आहे कोन। जे अगरि हिम्मत कंदो त तव्हांखे हर शइ हिकिड़ी सुठी माना रोशनी मिलंदी। जे रोशनी जे पोयां हलंदो, उहा रोशनी तव्हांजी वॾी हिकिड़ी कामयाबी ऐं वॾी हिकिड़ी ताक़त आहे। ऐं इलाही मायूं ॾिसंदी आहे रस्तनि ते पिननि थियूं, उहे बि त हिकिड़ी महिनत आहे, पर महिनत उहा अजाई आहे। पिनणु हिकिड़ो माना बुज़दली वारो कमु आहे। ख़ुदिकुशियूं बि हिकिड़ी बुज़दली आहे। बुज़दली खां सुठो आहे पंहिंजो रोज़गार, पंहिंजो कारोबार में हथु विझनि। जेको असांजी बिलावल भुट्टो जेको आहे पंहिंजे बेनज़ीर जा पैसा जेका दुनिया खे ॾिए थो, मूंखे त न मिलंदा आहिनि, पर मां वरी बि चवां थी उन्हनि खे मिलनि था त उन्हनि मां कारोबार कनि, उन्हनि मां पंहिंजो को रोज़गार कनि। पर इहे पिनण वारो कमु ऐं जेको ग़लति बि इंसान हली थो वञे, के दुनिया में ग़लति रस्ता बि हली था वञनि, उन्हनि खां बि बचनि। इलाइक़े वासी बि शबो दादा जी हिम्मत ऐं ख़ुददारी खे साराहिनि था। सनन चवणु आहे त हूअ उन्हनि औरतुनि लाइ मिसाल आहे जेके ॾुखियनि हालतुनि बावजूदि ज़िंदगी सां विढ़ण जो हौसलो रखनि थियूं। शबो दादा जी कहानी हिम्मत, ख़ुददारी ऐं मुसलसल जिद्दोजहद जी दास्तान आहे। अहिड़नि औरतुनि खे जेकॾहिं मौक़ो ऐं सहारो मिले त हू न रुगो पंहिंजी ज़िंदगी बदिलाए सघनि थियूं, पर पंहिंजे ख़ानदान ऐं समाज जी तक़दीर बदिलाइण में बि अहम किरदारु अदा करे सघनि थियूं। मां बिलावल भुट्टे खे मैसेज थी ॾियणु चाहियां त मां हिन दरिया जे पेट में वेठी आहियां, मुंहिंजी मदद कई वञे ऐं मूंखे घर हिकिड़ो ॾियो, जीअं मां पंहिंजे बच्चनि जो अझो हिकिड़ो ठाहियां, जीअं मां हिकिड़ी हिफ़ाज़त सां पंहिंजे घर में वेहां, जीअं मुंहिंजा बच्चा दरपदर रुलनि न। मां पेट पाले वई आहियां, तालीम बि पंहिंजे बच्चनि खे ॾी वई आहे, हिम्मत करे मां पंहिंजो हर शइ कई आहे, पर मूंखे पंहिंजो घर नथो ठहे जंहिंमें मां दरिया जे पेट में। अॼु सुभाणे मूंखे केॾी बि नोटिस गवर्नमेंट ॾींदी, उन जे हितां को बंदिश बंदि खे माना पथर ॾींदा, उन मां पोइ असां सभु उथी वेंदा हलियासीं। पोइ मूंखे ख़बर न आहे मुंहिंजी ज़िंदगी कहिड़ी गुज़रंदी।
हुन में मूंखे का ख़बर न आहे मुंहिंजी ज़िंदगी कहिड़े पासे वेंदी, कहिड़ी दुनिया में मां निकिरी ईंदमि। हैदराबाद जी शबो दादा जी ही कहाणी ॿुधाए थी त हालतूं भले केतिरियूं सख़्त छो न हुजनि, पर हिमत ऐं ख़ुददारी सां उन्हनि जो मुक़ाबिलो करे सघिजे थो।